बतायो फ़क़ीर ऐं पातणीअ जो पाण में थोरो ॾिसूं त वरी इहो पातणी अदा पातणी जीअं दरिया ते ॿेड़ियूं पिए थियूं हाणे पतण हिकिड़ा अचनि था ॿिया वञनि था। हाणे ॾिसूं त वतायो इन जे बारे में छा थो लिखे। वताए खे मां हिकु पातणीअ जे हवाले कंदे चयो आहे भाउ छोरो छिनू आहे पाण सां कम ते लाहींसि पातणीअ पाण वटि माण्हुनि खे पतण उकाइण वारे कम ते लाथुसि ऐं पाण खट ते चढ़ियो ओताक में वेठो रहियो। सांझीअ टाणीअ वतायो बि सॼे ॾींहं जी कमाईअ मां अधु मिसकीननि में वंडे विराए बाक़ी बचति समेत पातणीअ वटि पतो। पातणीअ रोज़ानी कमाईअ में कमी ॾिसी खांसि पुछो वारे घणा वता फ़क़ीर तुंहिंजा ॿोल तुंहिंजो अकुलु कमीअ ॾिसी हा कमी ॾिसी ऐं खांसि पुछो पैसा जेकॾहिं भाऊ खां कंहिंखे थई घणे ॾींदव ऐं उन मूं को 150 खुटंदो त तव्हां उन खां पुछंदव। हाणे हीउ वताए खां पतण वारो पुछे थो वतायो हुनजो नौकर थी वञी बीठो सॼो ॾींहुं पतन वठे पियो अधु पैसा हुन मूं ग़रीबनि मिसकीननि हुन विराए छॾिया टका बाक़ी अधु पैसा खणी आयो त हाणे ॿेड़ी वारो थो पुछे त कमी ॾिसी खांसि पुछो पैसा पूरा कीअं वताए ॿुधायोसि अधु टका तुंहिंजा आंदा अथमि बाक़ी अधु रक़म दरिया में हिन हुको बुको थी चयोसि माना कावड़ में जीअं दून मून सुॼाए जीअं असां हिकु ॿिए ते उलूड़ू कंदा आहियूं ऐं किला बूथ कंदा आहियूं हिन हुको बुको थी चयोसि धन दरिया में छाजे कान उछलियई। वताए चयुसि दरिया में छो न उछलियां पतन को पिणे जे पुठीअ ते थिए तरियो छा दरिया कहिड़ो ॾोह कयो हिन जो हिसो हिन खे ॾिनमि बाक़ी तुंहिंजो खणी आयो आहियां। वाड़िया भेणा वताया फ़क़ीर तुंहिंजा ॿोल ॿेड़ी पाणीअ में पई हले उहो पाणीअ वारी ॻाल्हि थो करेसि तव्हां कोन सम्झी हूंदी मां थो ॿुधायांव त ॿेड़ी पाणीअ में पई हले त हू माना फ़क़ीर अलाह वारो हुयो हुन पाणीअ सां बि इंसाफ़ पियो करे दरिया सां त ॿेड़ी दरिया जे पाणीअ जे मथां थी हले पई त उन जो बि माना हक़ु आहे। ॾिस वताए वाड़िया भेणा वताया फ़क़ीर तुंहिंजा ॿोल ऐं तुंहिंजूं नज़रूं तुंहिंजूं निगाहूं। हाणे इहो छा हो अलाह पियो चवराएसि हिकु जादू ग़रीबनि में पियो विराए ॿिया जेके बचसि वधि रक़म वरी उन खां पोइ ओॾे कोन ॾिनई वरी दरिया में उछलाए पियो बाक़ी हिनखे ॾिए पियो उन जो जवाबु हुनखे इहो ॾिनई त पिणे जे पुठीअ ते तरियो छा माण्हू अचनि छा जो मां तोखे हड़ई पैसा ॾियां सॼो ॾींहुं दरिया में थो ॿेड़ी वयां दरिया जो बि हक़ु आहे जे उनखे हिसो ॾिनमि त उन कहिड़ो ॾोह कयो। इहो हव वतायो ऐं पातणी वरी ढॻीअ जे बारे में वताए फ़क़ीर लिखियो आहे। हाणे अलाह ऐं ढॻी ऐं खीर ऐं वतायो ॾिसूं त वरी उन में छा थो चवे। अलाह हिकिड़े भेरे वताए ढॻी पे ॾुधी खीर ॾुहंदे हिन खां गाबे धाराइण जो ख़्यालु लही वियो जीअं मायूं हुन फर छॾींदियूं आहिनि पोइ हुनखे थणनि में थूणा हणाए मां ढोर संगोइबो आहे त वरी हुनखे ॿधंदियूं आहिनि पोइ सारियूं खीरनि जूं भरे ॾुहियूं उथंदियूं आहिनि पोइ पुठियों फर वेचारो पियो ॿेकट कंदो आहे उनजो धाराणी विसरी वेंदो आहे लालच। हाणे हुन बि इहा ॻाल्हि कई आहे हाणे ॾिसूं त हिनखे वताए फ़क़ीर खे अलाह सज़ा कहिड़ी थो ॾिए। हिकिड़े भेरे वताए ढॻी पे ॾुधी खीर ॾुहंदे हिन खां गाबे धाराइण जो ख़्यालु लही वियो लालच में आयो न हिते भुलिजी पियो। गाबे खीर धाइण लाइ हर तरह पे ताणियो कंहिं घड़ीअ गाबे जो रसो ढरो थी खुली वियो सो ओचितो अची ॻऊं खे चंबिड़ियो त ॻऊं ठका खणी लत कई त वतायो चोड़ीअ समेत वञी ऊंधो किरियो सॼो ॾुधल खीर हारजी वियो। वतायो उथियो ऐं कंधो मथे खणी ख़ुदा खे चवणु लॻो भला जे मूंखां गाबो धाराइण विसरी वियो हो त तोखे त यादि हो खणी रंभ कराई सां रसो त न कढी सां गाबे खे सौढो कराई बाक़ी असांखे लंघण ते सुम्हाजई लंघण कटई वदा इहो अथव मुंहिंजा भाउ कंहिंसां अदुल इंसाफ़ हाणे हू हुयो त इंसाफ़ वारो फ़क़ीर माण्हू हो पर पोइ हुन खां ॻाल्हि इहा ख़्यालु दिलि में लही वियो सो हाणे वरी चवे थो त मता मुंहिंजे चए ते लॻी या अॻु में हुई पर हीअ ॿिए तरीक़े जी ॻाल्हि आहे ॿेर जी। पोइ हाणे हिकिड़े ॾींहुं बुखे पेट वतायो ॿेर जे वण हेठां अची वेठो मुदबिका ॿेरनि पचण जी हुई ओचितो 2-3 भेरा ॿेर दा पहिरों ऐं ॿियो महीनो जेको थींदो आहे उन में पचंदा आहिनि हे बि उन टाइम जी ॻाल्हि कई आहे हिन अची वताए जे भर में किरिया से खणी खाधाई पर ॿेरनि फ़क़ीर जो पेट त कोन भरियो
सो मथे निहारे ख़ुदा खे चवणु लॻो ख़बर हीअ हुई त ॿेर खाइण जी शइ आहे त घटि में घटि गिदिरे जेतिरो त करी हा। ईअं कंदे ओचितो हिकु ॿेर अची वताए जे मथे ते किरियो, वताए रड़ कई। हाणे उहो ॿेर जेको हो सो अलाह मिलई हिनखे करे पियो ॾेखारे, हे पियो ख़वाश करे त बिदिरो ॿेर जे कया हुई त गिदिरे जहिड़ा करी हा। हाणे हिन त खाधा ॿेर, पर हे जो वेठो त मथां गिदिरे जहिड़ो चीज़ हिनखे टिकणे में लॻो त हिन दाह कई, चई मरी वियुसि पाड़े, रड़ कई, झल झल मुंहिंजे चवण ते लॻी मथां गिदिरे जहिड़ो ॿेर करी त माण्हुनि जा मथा फाड़े विझी। हाणे वरी पोइ रब खे झले पियो त मथां मुंहिंजे चवण ते लॻी इहो ॿेर जेको आहे ॿेर ई हुजे, गिदिरे जहिड़ो न कजांइ मथां माण्हुनि जा मथा फाटी पवनि। वतायो फ़क़ीर अकुल वारो ऐं हुनर वारो हुअव, मन मोहींदड़ ॻाल्हियूं वताए फ़क़ीर जूं अजीब कहाणियूं अथव। अलाह ख़ुदा ॾिसे थो मां ॾाढो हिननि मूं मुतासिर थियो आहियां ऐं ॾाढो मूंखे हिननि ॻाल्हियुनि मुतासिर कयो आहे, पर हाणे अलाह ऐं अलाह जो रसूल कंदो। हाणे वरी लिखे थो त तुंहिंजो मुल्ह, हाणे इन तुंहिंजे मुल्ह में ॾिसूं त छा हिन लिखियो आहे। वताए फ़क़ीर खे दरिया जे पार कंहिं ॻोठ में वञिणो हो, सुबुह जो सवेर मानी खाई उथी पंधु पियो, तव्हांजो अची दरिया ते पहुतो, पतण जो पूर अॻे भरिजी चुको हो, सो मुहाणे ॿेड़ी छोड़े रवानायत विया हुआ, पर अञा किनारे खे बिल्कुलु नज़दीक हुआ। फ़क़ीर आयो त ॾिठाई त ॿेड़ी रवानी थी वई आहे। माण्हुनि खे सॾु करे चयाईं, ॿेलिया मिसकीन आहियां, ख़ुदा जे वास्ते मूंखे खयूं हल। मुहाणे ॿुधो अणॿुधो करे छॾियो। फ़क़ीर वठी वॾा वाका कया। नेठि मुहाणे चयोसि, फ़क़ीर असीं को वांदा वेठा आहियूं छा जो रुगो पेनूं गिलींदा वतऊं। वताए फ़क़ीर रुपयो खीसे मां कढी खेसि ॾेखारे चयो, भला हीउ वठि रोक रुपयो, पर मूंखे वठी ज़रूरु हल। रुपयो ॾिसी पातड़ीअ जो पतो बि पाणीअ थी पियो ऐं ॿेड़ी वराए अची हिन खे खयाईं। जॾहिं विच सीर में आया तॾहिं फ़क़ीर मथे निहारे चयो, पाण ॾिस तुंहिंजो मुल्ह माण्हुनि वटि रुपए खां घटि अथई। अलाह सां पियो ॻाल्हाए, वरी रब खे पियो चए त तुंहिंजो मुल्ह हिन रुपए खां बि ॾिसो घटि आहे, ऐं तो हिन दुनिया में ख़लके ऐं हुननि खे ॾेह में आंदो आहे, ठाहियो तो निपायो तो, आंदो हिते तो, ऐं हुन अलाह जा नाला विधसि, अलाह जा वास्ता विधसि, त हुनजा कोन मञे ऐं रुपयो कढी ॾेखारी त दरिया में ॿेड़ी मोटाए अची रुपए जी लालच में हुनखे खईं त विच दरिया में जंहिं महिल पातो त पोइ उन भरी ॿेड़ीअ में अलाह ॾे निहारे इहा ॻाल्हि पियो करे त अलाह साईं रब करीम तूं ॾिस, तुंहिंजे हिन रुपए एतिरो बि मुल्ह हिन न कयो, माना रुपए खे वधीक अहमियत ॾिनई, तोखे अहमियत कान ॾिनई।